हूं त सॼो साल गैस जी लोड शेडिंग करे ऐं प्रेशर खे भी घट रखियो वेंदो आहे, पर सियारे जी मौसम जो आगाज़ थींदे ई सुई गैस इंतजामिया गैस जे प्रेशर घट करे लोड शेडिंग में इजाफ़ो करे छॾींदी आहे, जंहिं करे थधि जी मौसम में सॼे मुल्क जी जेका आबादवासी भी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सॼे डिस्ट्रिक्ट में सिविल हॉस्पिटल में भी गैस न आहे, त जॾहिं ॾिसूं था असां गैस ॿारूं था, तीलियूं एॾी असांजी ज़ाया थी वेंदी, डेली जो असांजी हिकिड़ी माचिस ज़ाया थी वेंदी, पैकेट सॼो माचिस ज़ाया थी वेंदो। पोइ असां बोर्ड रखूं था त तक़रीबन 3-3 4-4 कलाक पोइ पचे थो असांजो। त हालत इहा आहे त असां ॿार नंढा जेका रोइनि था मानी जे लाइ, इन जे करे ॾाढी तकलीफ़ आहे। मंझंदि जे करे मानी टाइम अचे थो भी तमामु स्लो थो अचे, उन में प्रेशर कुझु बि न आहे। कॾहिं मानी अधु में रहिजी अथई, कॾहिं भाॼी अधु में रहिजी अथई। पोइ असांखे मजबूरन जेको गैस जो सिलेंडर भराइणो पए थो, उहो बि तक़रीबन 250 को किराया सां मां हिन वक़्तु मजबूरी आहे। ॾाढी तकलीफ़ आहे गैस जी तमामु। हिते हथरादू जेको आहे बहरान पैदा कयो थो वञे, जॾहिं तंहिंजे बारे में असां वफ़ाक़ खे बि चवंदासीं त जेको हिन जो नोटिस वरितो वञे ऐं जॾहिं त लोड शेडिंग गैस जी जेकी आहे हथरादू ख़तमु कई वञे। सूरत हाल तमामु ख़राबु आहे। सफ़ा थोरो गैस अचे थो, सही हले नथो, रद पचा थी नथो सघे असांजो। ॾाढी टेंशन में हूँ, महिरबानी करे गैस जी हेल्प कयो असांजी अचे। गैस जी लोड शेडिंग ऐं घट प्रेशर जे करे घर में रद पचा समेत ॿिनि ज़रूरत ज़िंदगी जे कमनि कारनि में तमामु घणी तकलीफ़ ॾिसणी पवे थी। वफ़ाक़ी सरकार खे घुर्जे त मुल्क में सियारे जी मौसम में गैस जो घट प्रेशर वारो मसइलो हल करे ऐं लोड शेडिंग में घटिताई करे त जीअं माण्हुनि जी तकलीफ़ भरी ज़िंदगी में कुझु तकलीफ़ूं ख़तम थी सघनि। कैमरामैन फरहान अली खोसो सां ज़ैन सरकी, सिंध टीवी न्यूज़, जेकबाबाद।